बोलो चढ़ो गाॾियुनि ते ऐं हली हुन जॻह ते मोर्चो संभालियो। लाल खान जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ अॼु असां 2 शिकार करे सघूं था। फिलहाल जाबिर खान जो चहल आहे तव्हांखे हिकु ई शिकार करणो आहे। पर जे 2 शिकार थींदा न इन में हर्ज कहिड़ो आहे? बेवकूफ़नि वारी ॻाल्हियूं न कर पखियूं। मां हिनमहिल वाइखो थियणु नथो चाहियां। अॻे पोइ ॻाल्हि लिखंदी कोन लाल खान। जी ॻाल्हि खे पोइ सोचींदासीं। फिलहाल ओतिरो ई कमु करणो आहे जेतिरो जाबिर खान तव्हांखे चयो आहे। मां हलां थो, तव्हां पंहिंजे कम सां लॻो। हा बाबा बस इहो ताक़त वेही रहियो हूंदो। अलाए छा मर्ज़ी अथसि, अलाए हलंदो अलाए कोन हलंदो। हलंदो कीअं न हलणो हुजे सां त तोखे चवे छो आहे? बाबा ॾिसींसि भला रहमान खे वठी अच त हितां निकिरण जी कयूं। कमाल थी वियो। पोछण फाटी रुमाल थी वियो। इन रमज़ान जी छोरी बंदूक खणी दांत के मारे छॾियो। वाड़ी छोरी वाह वाह, मर्दनि सां मुक़ाबला थी करे। गैरत जी ॻाल्हि आहे जाबिर खान, जेके अलाह ॾे। हाणे तूं गैरत जी ॻाल्हि करी थो। उन वक़्तु तुंहिंजी गैरत किथे हुई जॾहिं तूं मुंहिंजे टुकड़नि ते पलबो आहीं। उन वक़्तु जाबिर खान तो ते राम कई तुंहिंजूं सभु ज़रूरतूं पूरियूं कंदो। हा, उन वक़्तु मां तोखे गैरती रहमदिल ऐं मुड़ुस माण्हू सम्झंदो हुयुसि ऐं तुंहिंजे बच्चनि खे दिलि सां दुआऊं कंदो हुउसि। राणी छो थी रोई? चाचा रमज़ान खे कुछ भी कोन थींदो। रहमान तू मूंखे दिलासो छो थो ॾे? मां जाबिर खे नथी सुञाणा त हू केॾो ज़ालिम आहे। राणी तू जाबिर खे सुञाणी थी पर नवाब खान खे नथी सुञाणी। असां हुन वटि साम आहियूं ऐं हू सामुन ते सिर ॾियण वारो आहे ऐं हर हाल में चाचा रमज़ान खे वापसि कराईंदो। बाबू जहिड़ो हूंदो त वापसि ईंदो न। जाबिर खान जे हथां मारिजी वियो त नवाब खान कंहिंखे वापसि कराईंदो? राणी तू सियाणी आहीं, तू सिर्फ़ एतिरो सम्झ, जाबिर खे तुंहिंजी मुंहिंजी ज़रूरत आहे। भाभी सॼी ज़िंदगी तकलीफ़ूं सहियूं आहिनि ऐं हाणे बि सही वेंदो। रहमान तू सिर्फ़ एतिरो कर, कंहिंखां मालूम कर त बाबा ज़िंदा त आहे न। राणी तू दिल चाहे कर,
इंशाल्लाह सुभाणे ते सब खबर पहुंची वेंदी। सोनू छा अञा तोखे शॉपिंग करणी आहे? मुराद ये शॉपिंग सेंटर न पर पार्क आहे ऐं मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। सोनू तोखे मूंसां ॻाल्हियूं करणियूं आहिनि? हाँ मुराद, मूंखे ख़बर आहे त तूं दिल ई दिल में मूंसां प्यार कंदो आहीं, मुंहिंजी हर ख़ुशी जो ख़्यालु कंदो आहीं, पर छा सोनू ॿुधाई छो नथी? मुराद मां चाहींदे बि तुंहिंजी नथी थी सघां। सही थी चई सोनू, मां तव्हांजे घर जो नौकर जो आहियां। अहिड़ी ॻाल्हि न आहे मुराद, वो भी तो जहिड़ो ई इंसान आहे जेको मुंहिंजो हमसफ़र बणिबो। मुराद तोखे यादि आहे त शहर में तो मूंसां गॾु हिकिड़े माण्हू खे ॾिठो, मूंखां इहो न पुछंदे त उहो केरु आहे? ज़रूर को तव्हांजो पंहिंजो हूंदो। हा मुराद, वो बदनसीब मुंहिंजो मुड़ुसु आहे। मुंहिंजो मुड़ुसु जे साम्हूं निकाह त कयो, पर असां ॿई हिक छत जे हेठां ज़िंदगी गुज़ारण जे लाइ तरसी रहिया आहियूं। लिकंदा था रहूं रिश्तनि जी बेरहमी खां। मुराद छा तूं मुंहिंजी मदद करे सघीं थो? हिकु ग़रीब कंहिं अमीर ज़ादी जी कहिड़ी मदद करे सघे थो? ॾिस मुराद, मयारूं न ॾे, चरिया जोड़ा त आसमाननि ते ठहंदा आहिनि। हाँ सोनू, वरी मां खुशनसीब आहियां जो तोखे मुंहिंजी मदद जी ज़रूरत पई। तुंहिंजनि ख़ुशियुनि ख़ातिर मुंहिंजो सिर्फ़ हाज़िर आहे, तूं हुकुम कर। हुकुम न, मुंहिंजो नंढड़ो अर्ज़ु आहे त तूं कुझु देरि हिते वेही करे मुंहिंजो इंतज़ारु कर। मां हिते पंहिंजे मुड़ुस सां मिलंदसि। ठीकु आहे, मां ॿाहिरि तुंहिंजो इंतज़ारु थो कयां। खामू जी अदा मनु जो को खर्च निकरियो किथे किथे किथे? अरे सामू ॾिस चरा, सामू ॾिस। अरे यो पाण सुनियो आ, इन मां छा ख़र्च निकरंदो? अरे चरिया चाहे बिस्कुटनि जा पैसा त निकिरंदा न। मूंखे शुरू कर। अरे चरिया करोड़नि जी मिल्कियत अमीर माइया चवे थी मां उन सां शादी कंदमि जंहिंजे अॻियां पोयां पासे ओसे केर बि न हुजे। करोड़नि जी मिल्कियत मुंहिंजी संभाले चरिया, करोड़नि जी मिल्कियत। अथा इंसान मूंखे परड़ा चवे पर शुरूआत किथां कयां, कंहिंखे मारियां? हा पहिरीं तोखे मारियां, तो मां जान छॾायां। अरे अदा चंद कुटो न हुजे। बाबा हथ कट करे छा थो हथ कट बाबा, तव्हांजो मसइलो हल मां थो कयां। तूं असांजो मसइलो हल कंदे असां ॿिन्ही खे परणाईंदे छा? न पापा न, उन छोकिरी सां मां शादी कंदुमि। मां तूं शादी कंदे? उहो वरी कीअं? छो त मां ॼाए ॼम खां वठी यतीम आहियां। मुंहिंजे ॼमंदे अम्मा गुज़ारे वई ऐं अम्मा जे सदमे में बाबो प्यालो करे वियो ऐं मां परां अंदरनि ते पलजी जवान थियो आहियां।
पर उन छोकरी सां तू शादी कने त असांखे कहिड़ो फ़ाइदो? बाबा शादी करण खां पोइ तव्हांजो 1 करोड़ थियो। अरे अदा खमू ये न। अरे चरिया ये दिल जो कमजोर आ, इन करे हिन सां ये तकड़ियूं ॻाल्हियूं न आहियूं कंदा। हाँ? अरे 1 करोड़ जो आसरो न दमास अहिड़ी हालत थी अथसि। 1 करोड़ ॾिसंदो त हे त फोत थी वेंदो। हाणे तूं हीअं कर, असांजी मोबाइल में 500 जो बैलेंस मोकिल, जीअं असां हुन छोकिरी सां ॻाल्हायूं न, तुंहिंजी हुन सां सेटिंग करायूं न, सम्झ के सके। 500? हा न, दुबई रहंदी आहे, दुबई। अधु कलाक मां ॻाल्हाईंदुसि, अधु कलाक वरी तुंहिंजी शख़्सियत खे हे ॾेखारींदो हुनजे अॻियां। हा न, गॾ खे माण्हू ठाहे पेश करणु ॾुखियो आहे न। हाँ यारे अचे हे वठ, फिलहाल त मूं वटि 500 रुपया आहिनि। सखणा 500? अरे तके तोरे ॻाल्हाईंदासीं न त कमु हली वेंदो। हा ठीक आहे। हाणे ॿुध, तूं तयारियूं वयारियूं कर, मन थी पाण खे इहो बूथ खे साफ़ कराटो वठो हण, मन थी माशूक थी, पोइ शाम जो सवा मिल जाए। हाँ पर शाम जो पक्की ॻाल्हि आहे न। पक्की। ओ मेंदियूं लॻंदियूं कना बदबा, ओ मेंदियूं लॻंदियूं कना बदबा। मेहंदी वणंदो। अरे हथ में चेड़ा हणंदासीं, चेड़ा। खेर त आहे न, हुन सां मुंहुं मारी करे आहीं छा? सोनू सां त मां मिलियो ई न आहियां। कूड़, जेकर तूं सोनू सां नाही मिलियो त एतिरो परेशान छो आहीं? जिन झेड़नि ऐं जहालत ऐं जान छॾाए हेॾे भॻा आहिनि, उहे झेड़ा कंध मां निकिरनि ई कोन था। छो? छा थियो आहे? केर त आहे न? उहे बाबे जा फॾा। वरी कहिड़ो फॾो कयो आहे चाचा जाबिर? उहो ई पुराणो फॾो। मामे रहमान ऐं राणीअ जो जीअण हराम करे छॾियो। थोरी देरि पहिरियां मामा रहमान जी कॉल आई। छा चयो रहमान? इहो ई ॿुधाईं त नवाब खान जे ॻोठ मां बाबा चाचे रमज़ान खे अगवा करायो आहे। चाचो वते तो कांढेरनि सां बुत खणंदो, पर तूं एतिरो परेशान छो थियो आहीं? मामा चयो आहे त चाचा रमज़ान जी कंहिं बि हालत में जान बचाइणी आहे। जेकॾहिं मां इहा हक़ीक़त हाजी बाबा सां कंदुसि त थी सघे थो त हाजी बाबा इहो सदमो बर्दाश्त न करे सघे। इहा ॻाल्हि मां अमा हाजाणी सां कंदुसि। न मूंखे कुझु ॿियो करणो पवंदो। खैर तो है हाजी बाबा, अजवा मुखे परेशान था लगो। दीनू बाबा मां सोनू धीअ जे करे ॾाढो परेशान आहियां। सोचा तो को सुठो रिश्तो ॾिसी हुनजी शादी कराए छॾियां। हाजी बाबा हुनखे परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां आहियां न सोनू धीअ जे लाइ। को न को रिश्तो बाबा तलाश करे वठंदासीं। उन जे लाइ तकड़ न करियो। मूंखे का बि तकड़ न आहे, बस सुघड़ खे लाइ छो सोनू धीअ जी शादीअ जी तकड़ लॻी आहे। हाजी बाबा अमा हाजाणी त आहे ई बादशाहणी। उनखे पंहिंजे मुंहं सां तरसायो ऐं जे मुनासिब समझो त धीअ सोनूअ खां उनजी मर्ज़ी ज़रूर मालूम करियो। हाँ बाबा, अवल तो सोनूअ जी मर्ज़ी मालूम कबी, पर को रिश्तो नज़र में अचे त सही। ऐं हा दीनू, मूंखे तोसां हिकिड़ी ॿी सलाह बि करणी आहे। हुकुम कयो हाजी बाबा। सिबियाणी खे मूं 150 एकड़ ज़मीन ॾियण जो वाइदो कयो आहे।
पर अलाए छोड़ जी नियत ते मूंखे शक आहे। त पोइ इंतजार कयो बाबा साईं, फिलहाल खातो न ठारायो। न दीनो, नवाब खान जेको वाइदो कंदो आहे उहो पूरो कंदो आहे। खातो त हिन हफ़्ते में ठहंदो। हाजी बाबा, त पोइ हिकिड़ो ॿियो कमु करियो, सभई खदशा ख़तम थी वेंदा। कहिड़ो कमु? हाजी बाबा, सोटा तू बेफिक्र रह, इंशाल्लाह चाचो रमजान सही सलामत वापस मोटंदो। खुदा हाफिज। आॾे संभरे आयो हां? अदा वञूं था होटल ते चांहि जो चस्को वठण हलंदे। चांहि घर में कान्हे छा? घर में चाह मिले थी अदा, पर उहा मिले थी अब्बे जे बहाने। कीअं था सालू? आओ होटल ते चांहि जो मज़ो ई पंहिंजो। अरे मज़न खे छॾियो, ख़बर अथव छा थियो आहे? अबो गुज़ारे वियो छा? न था सालू, अब्बो ये पंहिंजी मरणी थोरो ई मरंदो। अब्बे खे मारण लाइ मां भाॼाई खे रॉकेट लॉन्चर वठी ॾींदुसि। तव्हां सदाई बाबा जे मथां कातक वाड़ा तिखा कयो था वधो। अरे ख़बर अथव चाचे जाबिर छा कयो आहे? अदा ॿुधाईंदे त ख़बर पवंदी न। चाचो जाबिर नवाब खान जे ॻोठा रमज़ान खे खंभे खणी आयो आहे। हल्लू नवाब खान जे ॻोठा खंभे खणी आयुसि ऐं ज़रो बि मोटी आयो। माना त नवाब खान जे ॻोठ वारनि में गैरत ज़रो बि कान्हे का। चाचो जाबिर पाण कोन वियो हो, मोलू वारा झटणी आया जंहिंमें दाद मरी पियो आहे। बस हिकिड़ो दाद मुओ, ॿिया इन्हनि में कोन मुआ। अदा पुट ऐं घोट मरी पई। हाणे या अजाई लबाड़ छॾियो, या ख़बर लहो त चाचो रमज़ान किथे वाड़ियो पियो आहे। इहो कहिड़ो मसलो आहे दा? बादर में गन पियो त हिकिड़े मिंट में ख़बर पइजी वेंदी। हूअं बि मुंहिंजा हथ ख़ारिश पिया था कनि। घणनि ॾींहंनि खां मौलूअ खे मोचड़ो ई न लॻो आहे। कुझु बि कयो पर इहा ख़बर लही ॾियो त रमज़ान किथे आहे। अदा तू ठप जी हली घर भाॼाईअ जे भर में वे। सिज लथे को अॻु में असां ख़बर ॾियूं था। लिया शरीफ़ अल्लाह दा ख़बर न आहे त मौलूअ जे नसीब में मोचड़ा लिखियल आहिनि। अलाए बख़्शू पुछड़ो थींदो। जेको ॾोईअ ते चढ़ियो सो हिलाल आहे। शरीफ़ हथ खे थोरो हल्को रखिजो। घटि बाबे सां कोन कंदाऊं, ॿियनि ते वरी कहिड़ी रिआयत कंदासीं अदा? कीअं था सालू? मुराद तूं सच चवंदो आहीं। इहे लाल खान वारा असांजा सजण कॾहिं बि न थींदा। छो छा थियो आहे? साणनि सच चयो आहे त मिरव जे औलाद खे भली मेह जो खीर पीआर, पर तॾहिं पाॾो थी न सघंदो। ईअं बराबरि आहे हाजी बाबा। मुराद सुभाणे मां ॻोठ पियो वञा। जेसिताईं मां वापसि न अचां तेसिताईं दीनू ऐं तूं पंहिंजूं अखियूं खुलियल रखिजो। दुश्मनी चोट चढ़ी वई आहे। दुश्मन कहिड़े वक़्तु बि वार करे सघे थो। हाजी बाबा तव्हां हितां जी फिक्र न कयो, रुगो पंहिंजो ख्यालु रखिजो। नवाब खान को नंढड़ो ॿार न आहे। मुंहिंजे मथां दुश्मन हमलो करण वक़्तु 100 भेरा सोचींदो। ऐं हा हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुध। हुकुम कयो हाजी बाबा। मुंहिंजे वापसि अचण ताईं सोनू घर खां ॿाहिरि वञणु न घुरिजे ऐं को बि अणॼातल शख़्स गेट खां अंदरि दाख़िल न थिए। ईअं ई थींदो हाजी बाबा।